सारंग तूं अचे वहीं शुक्र थियो। छो को मसलो थियो आहे छा? न मसलो त को कोन थियो आहे, पर हिन दुश्मनी वारे माहौल में तूं ॿाहिरि हूंदो आहीं त मुंहिंजो साह टंगियल हूंदो आहे। ख़ैर आहे अल्लाह साईं रहम कंदो। हे ॿिया घर जा भाती नज़र नथा अचनि, केॾां विया आहिनि? अम्मा पाड़े में वई आहे, सुरही अंदरि वेठी आहे, बाक़ी अदा भूरो बनी ते वियो आहे। भूरो बनीअ ते वियो आहे? हा, हिन चरे खे घणा दफ़ा सम्झायो अथमि त अकेलो बनी ते न वेंदो करे। अदा भूरे खे इहो त मूं बि चयो, पर मुंहिंजो चवण ई कोन मञई। हुनखे चङी तरह ख़बर आहे त चनेसर असां ते केॾो कावड़ियल आहे, जहिड़ो थो हले उहो हिन महिल कुझु बि करे सघे थो। सॼी ॻाल्हि अदा जे साम्हूं आहे सारंग, पर पोइ बि चरियाए पियो करे। ख़ैर तूं में पाणी पीआर त मां बि भूरे जा चकर ॾेई थो अचां। हा, इजो थी खणी अचां। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।